साथियो, हाणे लेक्चर प्रोग्राम में तव्हां सां गॾु आहियां। अॼु जेको लेक्चर आहे उहो आहे शाह लतीफ़ ते ऐं हुनजी शाइरी। शाह लतीफ़ असांजी सिंधी ॿोली जो हिकिड़ो ख़ूबसूरत, बहितरीन ऐं सदा हयात शाइर आहे। हाणे शाह लतीफ़ खां पोइ जेके शाइर थी गुज़रिया आहिनि उन्हनि अञा ताईं शाह लतीफ़ जेतिरी जेका लेवल आहे, जो कद काठ आहे, उहो माणे न सघिया। हालांकि उन्हनि जी शाइरी तमामु सुठी आहे। मिसाल तौरु शाह लतीफ़ खां पोइ सचल, सामी, हमल फ़कीर, अब्दुल मजीद सांगी, खुशखैर मोहम्मद फ़कीर, ख्वाजा ग़ुलाम फरीद, इहे तमामु असांजा सिंधी ॿोली जा तमामु वॾा शाइर थी गुज़रिया आहिनि। ख्वाजा फरीद सराइकी ॿोली जो शाइर आहे, पर उन में सिंधी तमामु घणी मिक्स थियल आहे ऐं सिंधी में उनजी शाइरी आहे। तंहिंजे करे उनखे बि असां पंहिंजो सिंधी माण्हू ख्वाजा फरीद खे बि पंहिंजो शाइर सम्झनि था। ईअं त बुले शाह ऐं कबीर खे बि सिंधी माण्हू पंहिंजो शाइर सम्झंदा आहियूं। इन्हनि खां अलावा असां वटि सिंध में हाजी अहमद मल्हार तमामु वॾो शाइर रहियो। उनजी शाइरी बि तमामु सुठी, वणंदड़ ऐं जेको आहे सो हर क़िस्म जे पहलुनि ते हुन जेको शेर चयो आहे। शेख हयाज़ आहे, असांजो सरवेज सजावदी, असां वटि मुंशी इब्राहिम, मोहम्मद खान मजीदी, शेख हयाज़, उस्ताद बुखारी, आकाश अंसारी, मतिलबु तमामु वॾा शाइर थी गुज़रिया आहिनि। पर शाह लतीफ़ जी शाइरी जे हिसाब सां उनजी भेट उन्हनि सां नथी करे सघिजे, जॾहिं त उनजी शाइरी तमामु सुठी आहे। वॾा मुक़ाबला थिया, वॾे मुक़ाबले जी शाइरी। अयाज़ त असांजो तमामु, असांखे फ़ख्रु आहे उनते। अयाज़ तमामु वॾी शाइरी कई आहे, जदीद दौर जो अयाज़ तमामु वॾो शाइर। पर लतीफ़ उहो जदीद हुजे तोड़े क़दीम हुजे, उन ॿिन्ही खे पूरो करे थो, पूरो लहे थो। मिसाल तौरु असां अचूं था त हू जेका तुकबंदी करे थो या जेका शाइरी करे थो, उन में हुनजो हिकिड़ो कमाल आहे। जीअं मिसाल नंढो ॿारु ॼमे थो त असीं हुनखे जेको ॻोठनि में अञा ताईं बि, जॾहिं बि हीअ असां वटि हाणे शहरी सिस्टम थी वियो आहे, पर न अञा बि ॻोठनि में हुनखे ॿाहुनि में जेके आहे सो ॿधंदा आहिनि सॻड़ा, कणिक जे दाणनि खे पोए सॻड़ो। त उहो लतीफ़ उन दौर में बि इहा ॻाल्हि कई आहे त मुंहुं मारुनि सी लधी लोईअ में लाऊं, मुंहुं मारुनि सी लधियूं लोईअ में लाऊं, सोन बराबरि सॻड़ा मूंखे ॿाहुनि ॿधाऊं, उमिरि जो आऊं पट पहिरीं स्कीम। ॾिसो केॾी वॾी ॻाल्हि कई आहे त मुंहुं मारुनि सी लधियूं लोईअ में लाऊं, यानी मुंहिंजो जेको मारुनि सां जेको हाणे मुंहिंजो जेको कमिटमेंट आहे या मुंहिंजो जेको उन्हनि सां संग आहे, उहो लोई खां। जीअं ॿारु ॼमे थो, मुंहुं मारुनि सी लधियूं लोईअ में लाऊं, पोइ उहे मारू ॿार खे सोन जहिड़ा, सोन बराबरि सॻड़ा ॿाहुनि ॿधाऊं, उमिरि जो आऊं संग पट पहिरींदसि कीअं की। हाणे ई वॾी ॻाल्हि आहे। लतीफ़ साईं सिंध जे माण्हुनि में जेका सिंध जे माण्हुनि सां जेका मोहबत रखे थो, उनजो उनजो मिसाल किथे ॿिए हंधि नथो मिले। इन हद खां वधीक मोहबत। मुंहुं मारुनि सी लधियूं लोईअ में लाऊं, सोन बराबरि सॻड़ा ॿाहुनि ॿधाऊं। हा, जीअं ॿीजा त चए थो त अलस्त बिरबकुम, जॾहिं कन पियो कालू भला कल्ब सी, तॾहिं तित चयो तहीं वेर कयो वचन वेड़ीचनि सां। हाणे ॻाल्हि आहे त वेड़ीचनि सां वचन जी ॻाल्हि हर जाइ ते थी। वेड़ीचा मारू पंहिंजे वतन ऐं वतन जे माण्हुनि सां जेका उनजी कमिटमेंट आहे, जेको लाॻापो आहे, जेको चाह आहे, जेको प्यार आहे, उनजो हर तव्हांखे बैत में, तव्हांखे उहो बैत में हर उहो मिलंदो, वतन मिलंदो ऐं मारू मिलंदा। उहो कहिड़े बि सुर में हुजे, उनखे
वतन ऐं माण्हुनि जी ॻाल्हि ज़रूरु हूंदी। मिसाल तौरु शाह लतीफ़ जी शाइरी जो जेको सिलसिलो आहे उन में ॾिसण में इहो अचे थो त हुनखे सदाईं वतन ऐं वतन जे माण्हुनि जा मसइला साम्हूं ईंदा रहिया आहिनि ऐं उन्हनि जी हुन जेका आहे सो हिकिड़ी तस्वीर छिकी आहे। मारवी जे बारे में ॿुधाए चुका आहियूं, पर ससी ऐं पुनू जेको शाह जो पसंदीदा जेको मौज़ू आहे, फेवरेट सब्जेक्ट आहे ससी पुनू। ससी बंभोर में हुई, उते जॾहिं पुनू जा माइट हिन सां दोखो करे पुनू खे खणी विया त हिनखे तकलीफ़ हुई। तकलीफ़ एॾी हुई जो हुनखे आराम त अचे कोन पियो, पर उहो आराम जो न पियो अचे, जेका तकलीफ़ आहे उनजी ॻाल्हि कंहिंसां करे त मूंसां ईअं ही थी वियो आहे, कंहिंसां ॻाल्हि करणी कान्हे का। पाड़े नाहे परूर रात रंजाई गुज़री, बांभण इश्क बरोच जे घाए विधी घूर, पलटियसि पुनू जाम जा पूरनि मथे पूर। हिकु ससी ॿिया सूर विया पिटींदा पाण, मतिलबु ससी आहे ॿिया सूर आहिनि, हाणे गॾु निकिरे थी। ससी पाण निकिरे थी ऐं सूर गॾु खणी निकिरे थी त वरी तकलीफ़ थिए थी त बंभोरा निकिरी ॾाढो ततो ॾींहुं निकिरे थी न, बंभोर ॾींहुं ततल हो। पघर पे वसी, पघर अहिड़ो जीअं मींहुं वसी, वसंदड़ मींहुं वासी मींहुं, बंभोरा निकिरी ॾाढो ततो ॾींहुं, पघर सां पर कई जीअं वसे वासी मींहुं, वञा त भिजनि कपिड़ा वेहां त टुटे नींहुं, वञा त भिजनि कपिड़ा वेहां त टुटे नींहुं, चएती मर जा खाए विशीं त बि कौल जी कूड़ी न थियां। हाणे पुनू सां त कौल हुया न, बचन हुई त तूं मां गॾु रहंदासीं, गॾु गुज़ारींदासीं। हाणे पुनू त हुनखे वठी बि कोन वियो ऐं जेको आहे सो दोखे सां हुनजा माइटनि खणी विया। निकिती त आहे पर तकलीफ़ आहे, सख़्तु काढ़ो आहे, गर्मी आहे। हाणे गर्मी में छा थो थिए, पंधु करे थी त कपिड़ा पुसनि था, पघर में शिम थी थिए, पोइ बि हले थी। चए थी त लॾींदे लिबास जतन जॾोई न कयो, लॾींदे लिबास जतन जॾोई कयो, अचे आरी जाम जो वण वण मंझां वास, तोड़े मिरूं खेम मास त हॾ हलंदा होत। ही हिकिड़ी अजीब ॻाल्हि आहे न, त तकलीफ़ थिए थी, घरां निकिरे थी, पर पाड़े वारो नथी ॿुधाए त मूंसां ही तकलीफ़ आहे, उहा सूर ऐं ॾुख खणी निकिरे थी त उनखे गर्मी लॻे थी, काढ़ो तते थो, ॾींहुं ततल थिए थो, निटण गर्मी। हाणे हले त थी, पोइ ॾुख थिए थो त जत जेके हुया उन्हनि मूंखे एॾी तकलीफ़ ॾिनी आहे जो उनजो को हिसाब ई कोन्हे, उनजी का ॻाल्हि ई नथी करे सघे। ऐं पोइ चए थी त लॾींदे लिबास जतन जॾोई कयो, अचेम आरी याम जो वण वण मंझां वास, हर वण मां उनखे वास अचे थो त हितां विया। ही वॾी ॻाल्हि आहे न, तोड़े मिरूं खेम मास त हॾ हलंदा होतरे, मिरूं ऐं ॿिया जेके जानवर आहिनि जेकॾहिं उहे बि खाईंदा न त हॾ हलंदा होतरे। तकलीफ़ थिए थी, अॻिते अचे थी, बंभोर इलाइक़ो ख़तमु करे मलीर पहुचे थी त चए थी कोई रस्ते में के माण्हू मायूं मिलियूं, अधियूं का हलंदी जेॾियूं, अधियूं का हलंदी छपर मूं संग थियो, अधियूं का हलंदी जेॾियूं छपर मूं संग थियो, लाहींदसि लिङनि खे मलीरा मेंदी, लिङ मुंहिंजा ॾुखंदा, तकलीफ़ में ईंदा, फट थी पवंदा त उनखे मलीर जी मेंदी लाहींदसि, अधियूं का हलंदी छपर मूं संग थियो, लाहींदसि लिङनि खे मलीरा मेंदी, विंदुर ऐं वेंदी आरी जाम अझो करे। हाणे वञिणो किथे आहे, विंदुर। हाणे उते विंदुर लाइ टेक खपे थी, सपोर्ट खपे थी, चए थी आरी जाम अझो करे, विंदुर वञिणो आहे पर अझो मुंहिंजो केरु थींदो, आरी आहे। त लतीफ़ जूं जेके तमामु लतीफ़ ते ॻाल्हाइण लाइ वक़्तु खपे, ऐं लतीफ़ ते छा ॻाल्हाइजे, कहिड़ो पासो कढिजे,
कोड़े कायाऊं तुंहिंजूं लखनि लख हज़ार जीव सभु कंहिं जीअ सी धरसन धारो धार री तुंहिंजा पार ऐं कहिड़ा चई कहिड़ा चई। सो दोस्तो असांजे लेक्चर जो प्रोग्राम ई हलंदो, छा लतीफ़ हलंदो, विच में ॿियूं ॻाल्हियूं थींदियूं ऐं पाण हिन जी किश्तवार हलाईंदासीं, विच में ॿिया मौज़ू ईंदा उहे बि खणंदासीं, ऐं वकील आहियां त वरी कानूनी पॉइंटूं कानूनी मशवरा इहे बि ॾींदुसि। पर लतीफ़ वारो सिलसिलो हलंदो जेसि ताईं उन खे मूं जेतिरी तयारी कया उहो पूरो थिए तेसि ताईं लतीफ़ हलंदो ऐं तव्हां ॿुधंदा रहो। लतीफ़ खे ॿुधण जा हिकिड़ा तरीक़ा आहिनि। हिकिड़ो त तव्हां दोस्तनि खां ॿुधो, पाण पढ़ो, पाण लतीफ़ जी शाइरी लिखो, फनकार जिन ॻायो आहे उन्हनि खे ॿुधो। ख़ासि करे असांजे उस्ताद मोहम्मद जुमन खे त ज़रूरु ॿुधणु खपे त उहो लतीफ़ साईं खे कीअं थो ॻाए। शाह लतीफ़ खे ॿुधो, पढ़ो ऐं उहे बैत लिखो, यादि करो, वाई पढ़ो, ॿुधो ऐं यादि कयो ऐं तव्हांखे हर मसइले जो हल मिलंदो, छो त उन में वतन आहे, वतन जी हुब आहे, वतन जा माण्हू, उन्हनि जा मसइला ऐं मसइलनि जो हल बि आहे। तंहिंजे करे आउं अॼु जी वीडियो फ़िलहालु हिते पूरी कयां थो, अॻिते ॿी किस्त वरी ॿिए भेरे कंदुसि। जेकर हीअ मुंहिंजी वीडियो पसंदि अचे त सब्सक्राइब कयो ऐं मुंहिंजी वीडियो पसंदि अचे त लाइक कयो, सब्सक्राइब कयो, लाइक कयो ऐं शेयर कयो ऐं पसंदि अचे त कमेंट्स ॾियो। जेकॾहिं तव्हां में उन में का उणाई आहे, का कमज़ोरी आहे त उहो मूंखे ॿुधायो त मां उनखे दुरुस्त कयां।